जीअं त मां तव्हांखे चयो, असां पौलुस जो लिखियलु तिमुथियुस जो पहिरियों पत्र हिन जी शुरूआति कंदासीं। इहो बाइबल यानी पवित्र शास्त्र जो हिकिड़ो पत्र आहे जंहिंमें कलीसिया ऐं हुन जे अंदरि कीअं व्यवस्था हुजणु खपे हिन जे मथां रोशनी विधल आहे। त अचो हिन जे बारे में असां अॼु कुझु ॾिसूं। तिमुथियुस जो पहिरियों ख़त असांखे हुननि ख़तनि जे हिकिड़े नए घट सां सुञाणप थो कराए जेके पौलुस द्वारा लिखियल आहिनि। 3 ख़त हेड़ा आहिनि जिन्हनि खे अगवाहनि लाइ ख़त हीअं सॾियो वियो आहे। उहे आहिनि तिमुथियुस जो पहिरियों ऐं ॿियो किताब ऐं तीतुस खे लिखियल ख़त। इहे हीअं सॾिया विया आहिनि छो त हिननि जो संबंध स्थानीय कलीसियाउनि सां आहे। तव्हां ॾिसंदव त इहे ख़त ॿियनि ख़तनि खां घणा ई अलॻि आहिनि। मिसाल जे तौर ते एफिसियुनि जे ख़त खां हुन ख़त में पौलुस कलीसिया जे बारे में ॻाल्हाईंदो आहे चवंदे त उहो विश्वासियुनि जो देह आहे जेके मसीह में आहिनि ऐं हुन गौरवी ऐं अद्भुत जाइ जे बारे में जेकी कलीसिया खे मिलियल आहे। उहा कलीसिया जेका अदृश्य आहे जेकी मसीह जी देह में वसियल सभी विश्वासियुनि सां ठहियल आहे। उहा हिन धरतीअ ते स्थानीय सभाउनि ऐं स्थानीय कलीसियाउनि जे रूप में ॾिसणु अचे थी। छरो हिकिड़ी इमारत ते मीनार लॻाए ऐं हुन में हिकिड़ो वॾो घंटो लॻाए अंदरि हाल में मंच तयारु करे ऐं पोइ हुन ते ॻाइण वारनि खे बीहारे स्तुति गीत ॻाइण, इहा नए नियम जे वचन जे अनुसार स्थानीय कलीसिया जी माना कोन्हे। पहचान ॾेखारण जा लक्षण हुजण त ज़रूरी आहिनि। हिकिड़े प्रचारक हिकिड़ी नंढी पुस्तिका लिखी हुई जंहिंजो नालो हुयो नज़र ईंदड़ कलीसिया जे आत्मिक आंगुरनि जा निशान। हिन पुस्तिका में हुन प्रचारक हिन ॻाल्हि ते ध्यानु ॾियारियो त स्थानीय कलीसिया खे प्रभु ईश्वर जी कलीसिया जूं घुर्जूं पूरियूं करण लाइ पाण खे कहिड़े नमूने प्रगट करणु घुर्जे। तिमुथियुस जा 2 ख़त ऐं तीतुस जा ख़त, इहे 3 ख़त हुन जवान प्रचारकनि खे लिखिया विया हुया जिन्हनि पौलुस सां कमु कयो हुयो ऐं उहे आहिनि तिमुथियुस ऐं तीतुस। उहे ॿई पौलुस जे फल जा भाग हुया, यानी पौलुस हुननि ॿिन्ही खे पंहिंजी सेवकाई जे द्वारा मसीह जे विश्वास में आंदो हुयो। हुननि जी अगुवाई पौलुस कई हुई। इहे माण्हू हुन सां गॾु हुन जा मददगार ऐं साथी थी बीठा हुया ऐं उहो हुननि खे स्थानीय कलीसिया जे बारे में आदेश ॾींदो हुयो। हिननि टिनी ख़तनि में पौलुस 2 ॻाल्हियुनि सां निपटे थो: कलीसिया जो धर्म ऐं कलीसिया जो बर्ताव। कलीसिया में अंदरि आराधना सही हुजणु घुर्जे ऐं कलीसिया लाइ ॿाहिरि सुठा कम प्रगट करण जी घुर्ज आहे। आराधना अंदरि ऐं कम ॿाहिरि। कलीसिया खे अहिड़े ई नमूने पाण खे प्रगट करणु घुर्जे। पौलुस 3 ख़तनि में हिननि ई 2 ॻाल्हियुनि जे बारे में सेखारे थो। मिसाल जे तौर ते पहिरें तिमुथियुस जे 1 अध्याय में विश्वास हिन जे बारे में लिखियल आहे, कलीसिया जो विश्वास, हुन जो सिद्धांत। 2 अध्याय में कलीसिया जी व्यवस्था जे बारे में ॿुधायो वियो आहे। 3 ऐं 4 अध्याय में कलीसिया जी अचण वारो बहिगजी वञणु ऐं पोइ हुन जो विश्वासूपन दर्शाए थो। तीतुस में भी साॻियो ई विषय खयल आहे। 1 अध्याय कलीसिया जी व्यवस्था जे बारे में ॿुधाईंदो आहे। 2 अध्याय कलीसिया जे सिद्धांत जे बारे में ऐं 3 अध्याय कलीसिया जे सुठे कम जे बारे में। त पोइ धर्म कलीसिया जे अंदरि आहे ऐं व्यवहार ॿाहिरि आहे। अंदरि आराधना आहे, ॿाहिरि सुठा कम आहिनि। अॼु कलीसिया पाण खे स्थानीय सभाउनि में प्रगट कंदी आहे। पहिरियों उहा हिकु इमारत बीहारींदी आहे। पौलुस जे ॾींहं में हुननि वटि इमारत कोन हुई। इहा हिकु शइ हुई जंहिंजी हुननि खे ज़रूरत कोन हुई छो त उहे कलीसियाऊं कोन पिया ॿधनि। उहे वधीक करे घरनि में ऐं सार्वजनिक इमारतुनि में गॾिजंदा हुया। एफिसुस में
शायदि पौलुस तुरानुस जो स्कूल भाड़े ते वरितो हुयईं। शायदि पौलुस रोज़ हुतां जो सभा भवन वापरींदो हुयो। हर जायुनि मां माण्हू हुन जो प्रचार ॿुधण ईंदा हुया। हिन खे असां स्थानी सभा चई सघूं था, जेकी पोइ एफिसूस जी स्थानी कलीसिया बणिजी वई। स्थानी सभा हुजण लाइ कलीसिया जा कुझु अहम गुण हुजण ज़रूरी आहिनि। हिननि ख़तनि में अहिड़ा 2 वचन आहिनि जेके थोरे में ही उहो ॿुधाइनि था जेको पौलुस चवणु चाहे थो। पहिरें तिमुथियुस जे 1 अध्याय जो 3 वचन चवे थो, जीअं मां मकदुनिया वेंदे वक़्तु तोखे सम्झायो हुयो त एफिसूस में रही करे कुझु माण्हुनि खे आज्ञा ॾे त ॿिए तरीक़े जी सिख्या न ॾियनि। इहा ॻाल्हि अहम आहे त कलीसिया वटि सही सिद्धांत हुजणु खपनि। मुंहिंजो इहो ई मतिलबु आहे जॾहिं मां चवां थो त हिकिड़ी इमारत ते हिकिड़ो मीनार लॻाए छॾण सां उहा इमारत स्थानी कलीसिया कोन बणिजी वेंदी आहे। पोइ वरी 1 तिमुथियुस जे 3 अध्याय जे 15 वचन में पौलुस हिन जवान प्रचारक खे चवे थो त अगरि मुंहिंजे अचण में देरि थिए त तूं ॼाणे वठि त परमेश्वर जे घराने में जेकी जीअंदे परमेश्वर जी कलीसिया आहे ऐं जेको सच जो खंभो आहे ऐं नीव आहे, कीअं बर्ताव करणु खपे। स्थानी कलीसिया विश्वासियुनि सां ठहियलु आहे जेके मसीह जे देह जा भाग आहिनि। अगरि हिननि विश्वासियुनि खे कमु करणो आहे त हुननि खे अगुवाही जी ज़रूरत आहे। जॻहि खे साफ़ करण लाइ ऐं ॿियनि कमनि लाइ कंहिंखे नियुक्त करण जी ज़रूरत आहे। परमेश्वर जे हिकिड़े सेवक ॿुधाई त जहिड़ी कलीसिया में उहो सेवकाई कंदो हुयो, हुते कॾहिं कॾहिं उहो ॿुआरी बि पाईंदो हुयो। ऐं छो त उहा कलीसिया हिकिड़े नंढे गांव में हुई, जेको बि शख़्स हुते पहिरियों पहुचे हुन खे स्टव में बाहि ॿारणी पवंदी हुई। उहो सेवक ॿुधाए पियो त उहो कोशिशि करे थोरी देरि सां पहुचंदो हुयो, पर घणाई दफ़ा हुन खे ई बाहि ॿारणी पवंदी हुई। हिकिड़ो ॻाइण वारनि जो ॻठ ऐं हुननि जो हिकु अगुवा हुजण बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। हिननि जे अलावा पौलुस चवे थो त कलीसिया खे व्यवस्थित रूप सां हलाइण लाइ अधिकारी हुजण बि ज़रूरी आहिनि। अधिकारी हुजणु खपनि ऐं हुननि खे कुझु आवश्यकताऊं पूरियूं करणु खपनि। कलीसिया व्यवस्थित रूप सां हलणु घुरिजे ऐं हुननि खे पाण खे समाज जे साम्हूं पंहिंजे सुठे कमनि जे द्वारा प्रगट करणु खपे। दुख जी ॻाल्हि इहा आहे त घणनि ई जायुनि में इहो आदर्शवादी थी वियो आहे, छो त स्थानी कलीसिया पाण खे हमेशह ओड़े नमूने प्रगट कोन कंदी आहे जीअं हुन खे करणु खपे। अगुवाहनि लाइ हिन ख़तनि मां कलीसिया लाइ 3 अलॻि अलॻि नमूने जा प्रशासन निकिता आहिनि जेके कलीसिया जा महान समुदाय वापरींदा आहिनि। हिननि ख़तनि मां 3 तरीक़नि जूं कलीसिया प्रशासनूं उत्पन्न थियूं आहिनि जेके वॾा पंथ अॼु इस्तेमालु करे रहिया आहिनि। हिननि पंथनि सिख्याउनि ऐं सिद्धांतुनि ते अहिड़ो बहस कोन कयो हूंदो जेतिरो हिन ॻाल्हि ते कयूं त स्थानिक कलीसिया कीअं कमु करणु घुरिजे। इहा अजब जी ॻाल्हि आहे त कीअं हिननि टिनी ख़तनि मां हुननि 3 अलॻि क़िस्म जूं प्रशासनूं पातियूं, पर हुननि पातियूं त ज़रूरु। पहिरें तरीक़े जी सरकार या प्रशासन में सफ़ा मथे हिकु या घणा माण्हू अधिकारी आहिनि। किथे किथे हिननि खे बिशप सॾंदा आहिनि। ॿिए रूप जो प्रशासन पंहिंजे अगुवाहनि खे मत ॾेई अधिकार में बीहारींदो आहे। इहे हुननि मां निकिरी प्राचीन ऐं डीकन थी वेंदा आहिनि। कलीसिया जी सरकार हुननि जे हवाले हूंदी आहे ऐं ॿाहिरों जी संस्था हुननि मथां अधिकार हलाईंदी आहे। 3 प्रकार जी सरकार सफ़ा बि आहे। हिते कलीसिया जा सदस्य सभु फ़ैसिला कंदा आहिनि, जीअं त केरु सदस्य थी थो सघे ऐं छा हुननि खे करणु घुरिजे। मत ॾेई इहे फ़ैसिला कया वेंदा आहिनि। शायदि तव्हां सोचंदव
त हुन ई ख़त मां 3 अलॻि प्रकार जा प्रशासन हुननि कीअं पाता। ज़रूरु कुझु अखरनि जो अनुवाद अलॻि तरीक़े सां टिनिनि कयो आहे। शुरूआत टिनिनि जी सुठी हुई, पर हींअर हुननि मथां बुरा ॾींहं अची पहुता आहिनि। अंदरी क्लेश ऐं मतभेद टिनिनि में नज़र ईंदा आहिनि। हिते छा ग़लति आहे? कोई चवंदो इहा व्यवस्था ग़लति आहे, पर मुंहिंजो विश्वास आहे त पौलुस हिन ख़त में चई रहियो आहे त कंहिं प्रकार जी कलीसिया सरकार उहा अहम त आहे, हुन जे अधिकारियुनि जी कुवत ऐं चरित्र खां मथे बिल्कुलु कोन्हे। माने हुन जे अधिकारियुनि जी चरित्र ऐं कुवत इहा वधीक मायनो थियूं रखनि। हिन ख़तनि में अहिड़ियूं कुझु ॻाल्हियूं लिखियलु आहिनि जेकियूं कलीसिया जे अगुवाहनि में हुजणु ज़रूरी आहिनि। मिसाल जे तौर ते सौम्यता, हिक ई ज़ाल हुजणु, वग़ैरह वग़ैरह। इहे ज़रूरतूं अहम आहिनि ऐं घणनि ई स्थानीय कलीसियाउनि में हिननि ते वाद विवाद थींदो रहंदो आहे। पर हिते हिकु अहिड़ी अहम ज़रूरत आहे जिन ते मां कॾहिं वाद विवाद ॿुधो ई कोन्हे, जेका सभिनीनि खां ज़रूरी ऐं बुनियादी आवश्यकता आहे। पौलुस हिते इहो चवणु थो चाहे त जेके अगुवाह आहिनि हुननि जो आत्मिक हुजणु सभिनीनि खां अहम आहे। इहो ज़रूरी आहे छो त जेसिताईं अधिकार जे पद ते हूंदड़ माण्हू सही कोन्हनि तेसिताईं उहा व्यवस्था कम ई कोन कंदी। मुंहिंजा दोस्त, समस्या हिते ई आहे। साॻी ई समस्या राजनीतिअ में आहे ऐं कलीसिया में बि। जॾहिं असां हिकिड़े माण्हूअ जो चुनाव कंदा आहियूं त असां हुन जे पेशे जी सफलता ऐं नेतृत्व जी क़ाबिलियत ॾिसंदा आहियूं। इहे आवश्यकताऊं सुठियूं आहिनि, पर असांखे हिन जी पक करणु खपे त उहो माण्हू आत्मिक आहे। आत्मिकता में पौलुस 2 पहलुनि ते ज़ोर ॾिए थो। पहिरियों त हुन अगुवा खे विश्वासु हुजणु खपे ऐं ॿियो त हुन जो कमु प्रेम द्वारा प्रेरित थियल हुजणु खपे। अगरि इहे ॿई यानी विश्वास ऐं प्रेम हुन जे जीवन में कमु कंदे नज़र नथा अचनि त उहे अगुवाह घणा ई क़ाबिल हुजण जे बावजूद भी कलीसिया में कमु कोन था करे सघनि। सिधे लफ़्ज़नि में हिन जी माना इहा आहे त कलीसिया में अधिकार जे पद ते हुजण वारनि वटि असुलियत में कोई भी अधिकार कोन्हे। पौलुस चवे थो त अगरि तव्हां कलीसिया में कहिड़े अधिकार जे पद ते आहियो ऐं पाण खे ॾाढो वॾो ऐं अधिकारिक था सम्झो त इहो ॼाणे वठो त सच में तव्हां वटि कोई अधिकार कोन्हे। उहो चवणु छा थो चाहे? हुन जो मतिलबु छा आहे? हुन जो मतिलबु इहो आहे त मसीह कलीसिया जो मस्तिष्क आहे ऐं पवित्र आत्मा अगुवा ऐं रस्तो ॾेखारण वारो आहे। कलीसिया जे अधिकारीअ या अगुवा खे कॾहिं बि पंहिंजी इच्छा पूरी करण ते ज़ोर कोन ॾियणो आहे, पर हुन खे परमेश्वर जी इच्छा ॼाणण जी कोशिश करणी आहे। हिन जो मतिलबु हुन खे विश्वासु थियणो पवंदो। अधिकारीअ खे प्रेम द्वारा बि उत्तेजित थियणो पवंदो। हिन जो मतिलबु इहो कोन्हे त माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ उहो माण्हुनि खे मस्को लॻाईंदो फिरे या त हुननि जी पुठ खुजाईंदो घुमे। न, हुन खे छरो कलीसिया में मसीह जी इच्छा पूरी करण लाइ कमु करणो आहे। कॾहिं कॾहिं अधिकारियुनि जी बैठक में अहिड़ियूं मामूली ॻाल्हियुनि ते चर्चा थींदियूं आहिनि जंहिंमें कलीसिया खे काई भी आत्मिक उन्नति कोन मिलंदी, पर हुन सां छरो हुन ज़िद्दी अधिकारी जी इच्छा पूरी थींदी जेको सम्झींदो आहे त उहो घणो ई आत्मिक इंसानु आहे। अहिड़े माण्हूअ खे हिन ॻाल्हि जी ॼाण ई कोन्हे त हुन खे मसीह जी इच्छा पूरी करणी आहे। हेतिरो ई न त हुन कॾहिं मसीह जी इच्छा ॼाणण जी कोशिश ई कोन कयईं। उहो छरो पंहिंजी इच्छा जी सेवा करे रहियो हुयो, छो त हुन जे अनुसार उहा ई सही आहे। मुंहिंजा अज़ीज़, अॼु कलीसिया जो मस्तिष्क या मुख्य अधिकारी छरो मसीह आहे। जिते पौलुस मसीह खे प्रभु यीशु मसीह सॾे रहियो आहे, उहो प्रभु आहे। ऐं यादि रखो त पौलुस जो हीअं चवण जो मतिलबु आहे
त मसीह जी जाइ सभिनीनि खां पहिरीं ऐं सभिनीनि खां मथे आहे। लूका जे 6 अध्याय जे 46 वचन में प्रभु ईश्वर चयो, जॾहिं तव्हां मुंहिंजो चवणु नथा मञो त छो मूंखे हे प्रभु चओ था। अॼु कलीसिया में अहिड़ा घणा ई आहिनि जेके हुन खे प्रभु करे चवंदा आहिनि, पर हुन जे पुठियां कोन हलंदा आहिनि, हुन जो चवणु कोन मञंदा आहिनि। कलीसिया में अधिकारी हुजण जो मतिलबु आहे त तव्हांखे मसीह जी इच्छा पूरी करण लाइ कमु करणो आहे, हुन जी आज्ञाऊं ऐं हुन जी अभिलाषाऊं पूरियूं करण लाइ कमु करणो आहे। उहो स्थानीय कलीसिया जो मुखिया आहे। अॼु त हुन जी इच्छा पूरी करण जी ई ज़रूरत आहे न? कलीसिया लाइ कहिड़ो शासन सुठो आहे, हिन ते त बहस करणु बेकार आहे। पर असांखे इहा ॻाल्हि यादि रखणी आहे त इहो शासन तॾहिं कमु करे सघंदो जॾहिं अधिकारीअ जे पदनि लाइ सही माण्हू चुनिया विया आहिनि। दुनिया खे मसीह जी ख़ुशख़बरी ॿुधाइण जो कमु कलीसिया जो आहे ऐं कलीसिया जे अधिकारी पदनि ते आत्मिक माण्हू कोन हुजण जे करे असांखे मसीह जी गवाही फैलाईंदे नज़र कोन अची रही आहे। पहिरें तिमुथियुस में असां स्थानीय कलीसिया जे अहम पहलुअनि खे ॾिसंदासीं, जिते हिन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनल आहे त कलीसिया जे अधिकारियुनि जो चरित्र ऐं मानसिक क़ाबिलियत ही हिन ॻाल्हि जो निश्चय कंदी त छा उहा कलीसिया प्रभु यीशु मसीह जी खरी कलीसिया आहे या कोन्हे। त मुंहिंजा मित्रो, असां अॼु ॾिठो त इमारत इहा कलीसिया कोन्हे, पर छा उहा कलीसिया यानी हुननि माण्हुनि जो गठु जेके ईश्वर में विश्वास था करनि, जंहिंजो प्रभु पाण ईशू आहे, उहे हुन जे वचन या हुन जे सिद्धांतनि जे मुताबिक़ हलनि था या न? छा तव्हां अहिड़ी कलीसिया जा भाग आहियो? असां ॿियो बि ॾिठो त कलीसिया जा अधिकारी कीअं हुजणु घुरिजनि। उहे आत्मिक हुजणु घुरिजनि ऐं ईशू हुन जो प्रभु हुजणु घुरिजे। असांखे पंहिंजी मनमानी न करणी आहे, छोकी असांजी मनमानी असांखे नाश वटि वठी वेंदी। जीअं त कलीसिया जे अगुवाहनि खे ईशू जे प्रभुत्व जी ज़रूरत आहे, तीअं असांजे ज़िंदगीअ में बि असांखे हुन जी प्रभुत्व जी ज़रूरत आहे। छा ईशू तव्हांजो प्रभु आहे? अगरि न, त तव्हां हीअं हुन खे पंहिंजी ज़िंदगी ॾेई था सघो। उहो तव्हांजे दिलि में अची तव्हांजो प्रभु थी वेंदो। सॼो अधिकार सिर्फ़ु हुन वटि आहे। तव्हां पंहिंजे जीवन जो अधिकार बि हुन खे अॼु ॾेई सघो था। मां चवां थो दोस्त, अगरि तव्हां हीअं कंदव त तव्हां ज़िंदगीअ में कॾहिं न पछताईंदव, छो त मार्ग, सच ऐं जीवन उहो ई आहे। असांखे आनंद, शांती ऐं अनंत जीवन उहो ई ॾेई थो सघे। अगरि असां हुन खे प्रभु क़बूल था कयूं ऐं हुन खे दिलि में स्वीकारियूं था, त उहो असांखे उद्धार थो ॾिए। तव्हां इहो हाणे करे सघो था। अगरि तव्हां ईअं करणु था चाहियो त हिकु नंढी प्रार्थना करे हुन खे चओ, ईशू मसीह जेको मुंहिंजे लाइ 2000 साल पहिरियों क्रूस ते मुओ ऐं वरी सां जी उथियो, तूं मुंहिंजो प्रभु ऐं उद्धारकर्ता थी वञ। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। अगरि तव्हां इहा प्रार्थना न कई आहे त मां तव्हांखे उत्तेजित थो कयां त तव्हां हाणे हीअं करे सघो था। असांजो वक़्तु पूरो थी वियो आहे। असां हाणे हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मिलंदासीं। तेसिताईं अलविदा।